अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं बिलावल अरबाब हाज़िर आहियां। अॼु टंडोलायर प्रेस क्लब जो सुप्रीम कोर्ट पारां फ़ैसिलो आयो आहे त टंडोलायर जी इंतिज़ामिया खे जेको आहे टंडोलायर प्रेस क्लब लाइ प्लाट ॾियणु घुरिजे ऐं तमामु वॾो फ़ैसिलो आहे। तमामु ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे, पर जेको आहे जिते ख़ुशी महसूसु करे रहिया आहियूं उते अॼु जेको आहे हिन समूरे किरदारु हिन प्रेस क्लब जो जेको फ़ैसिलो आयो आहे उन में मरहूम मिठू मीरजत ऐं नसीर नोड़ियो ऐं बिशारत क़ाइम खानी जो वॾो किरदारु रहियो। पर अॼु जेको आहे उहे टई माण्हू असांजे विच में न आहिनि रहिया। मिठू मीरजत जंहिं सुप्रीम कोर्ट में टंडोलायर प्रेस क्लब लाइ कासम मीरजत खे वकील जेको आहे उहो टंडोलायर प्रेस क्लब खे मुहैया कयो ऐं उन में वकील जेको आहे मुहैया करण में मिठू मीरजत जो अहम किरदारु रहियो पीपल्स पार्टी अॻुवाण जो। ऐं उनखां अलावा नसीर नोड़ियो ऐं बिशारत क़ाइम खानी जो बि हिन जदोजहद में तमामु अहम किरदारु रहियो। पर अॼु जॾहिं टंडोलायर प्रेस क्लब जे जदोजहद कामयाबु थी आहे, सभिनी सहाफ़ी दोस्तनि जी जदोजहद रंग लाथो आहे, त अॼु जेको आहे टई माण्हू जेके असांजे विच में न आहिनि रहिया। ऐं यकीनन अॼु ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। अॼु हिन ख़ुशीअ जे मौक़े ते जिते नसीर नोड़ियो, मिठू मीरजत ऐं बिशारत क़ाइम खानी जी यादि कयो पियो वञे, उते जेको आहे टंडोलायर वासियुनि लाइ तमामु घणी ख़ुशी जहिड़ी ख़बर आहे। जॾहिं ॾुखियो वक़्तु आयो टंडोलायर प्रेस क्लब ते, त उन वक़्तु जेको आहे टंडोलायर प्रेस क्लब जी जदोजहद सां गॾु सहाफ़ियुनि सां गॾु टंडोलायर सियासी समाज जे माण्हू टंडोलायर प्रेस क्लब सां बीठल रहिया, हिते जी सिविल सोसाइटी बीठल रही। ऐं अॼु जॾहिं हीउ फ़ैसिलो आयो आहे सुप्रीम कोर्ट पारां, त जेको आहे अॼु जेको आहे टंडोलायर जी प्रेस क्लब जा सहाफ़ी जिते ख़ुशि आहिनि, उते यकीनन टंडोलायर जी जेके धुरियूं जेके ॾुखे वक़्त में टंडोलायर प्रेस क्लब सां गॾु बीठल हुयूं, उन्हनि खे बि जेको आहे यकीनन ख़ुशी महसूसु थी वेंदी। ऐं टंडोलायर प्रेस क्लब हिकु भेरो ॿीहर जेको आहे उहो सुप्रीम कोर्ट पारां फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे त टंडोलायर प्रेस क्लब लाइ टंडोलायर जी इंतिज़ामिया खे प्लाट ॾियणु घुरिजे। यकीनन सुप्रीम कोर्ट जो हुकुम जेको आहे तमामु बहितरीनु हुकुम आहे, तमामु बहितरीनु फ़ैसिलो आहे। उन ते अॼु तमामु घणी ख़ुशी महसूसु कई पई वञे। उमेद त टंडोलायर जी इंतिज़ामिया सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते अमल कंदे टंडोलायर प्रेस क्लब खे जल्द जेको आहे प्लाट मुहैया कंदी ऐं इनशाअल्लाह हिकु भेरो ॿीहर टंडोलायर प्रेस क्लब जेको आहे उहो सुठी बहितरीनु बिल्डिंग जेको आहे उहो ठहंदी ऐं सभिनी सहाफ़ियुनि जी कोशिशुनि सां सिविल सोसाइटी ऐं सियासी समाज जी धुरियूं जेकॾहिं उन्हनि जे जेके प्रेस क्लब जे सहाफ़ी दोस्तनि सां गॾु बीठनि, उन्हनि जो हिकु भेरो ॿीहर शुक्रियो ऐं हिकु भेरो ॿीहर जेको आहे ॿुधाईंदो हलां त हिन सुप्रीम कोर्ट में टंडोलायर जो केस पहुचण में अहम किरदारु जेको आहे उहो मिठू मीरजत जो आहे। जंहिं कासम मीरजत हिकु बहितरीनु वकील आहे सुप्रीम कोर्ट जो, उन जेको आहे टंडोलायर प्रेस क्लब जो केस जेको आहे सुप्रीम कोर्ट में खणी वियो। उन में नसीर नोड़ियो बिशारत क़ाइम खानी जो वॾो किरदारु रहियो, सभिनी सहाफ़ी दोस्तनि जो किरदारु अहम रहियो, टंडोलायर सिविल सोसाइटी ऐं सियासी समाज जी धुरियुनि जो किरदारु अहम रहियो। उन लाइ सभिनी जे हिन ख़ुशी जी घड़ी में सभिनी खे मुबारकूं पेश कजनि थियूं, टंडोलायर प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि खे मुबारकूं पेश कजनि थियूं। ऐं जेको सो गॾोगॾु मरहूम मिठू मीरजत, नसीर नोड़ियो ऐं बिशारत क़ाइम खानी जे लाइ दुआ घुरियूं त अल्लाह पाक उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए। ऐं टंडोलायर प्रेस क्लब जे सहाफ़ी दोस्त जेको आहे उन जदोजहद कामयाबु थी आहे। उमेद त टंडोलायर प्रेस क्लब जे सहाफ़ी दोस्त ईअं ई जेको आहे अवामी मसइलनि ते अॻिते जेको आहे लिखंदा रहंदा ऐं अवाम जो आवाज़ु खणंदा रहंदा। महिरबानी।